बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज मां तव्हांखे EST ऐं JEST जे हवाले सां लेटेस्ट अपडेट अवां सां शेयर कंदासीं। दोस्तों, जीअं त काफ़ी अर्सो थी वियो आहे, रिक्रूटमेंट जे हवाले सां पॉलिसी प्रोसेस ख़ैर सां पंहिंजे मंज़िल जे तरफ़ जारी ऐं सारी आहे। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त हिन वक़्तु कहिड़ी पोज़ीशन आहे PST ऐं JST जे ऑफर ऑर्डर जी तरफ़ जेको सफ़र वञी रहियो आहे, किथे पहुतो आहे। त दोस्तों, हिन खां पहिरियां मां तव्हां सां शेयर कयो आहे त डिस्ट्रिक्ट रिक्रूटमेंट कमेटी जेका हर ज़िले ते DSC जे शॉर्ट फॉर्म सां मुक़ररु कई वई आहे, जंहिंजो चेयरमैन उन ज़िले जो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर आहे। इहा पॉलिसी JST लाइ बि साॻी आहे, PST जे लाइ बि साॻी आहे। हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे त तमामु डॉक्यूमेंट्स ऑलरेडी 4 फाइल पहिरियां ई जमा कराए चुका आहिनि JST ऐं PST। ॿियो मरहलो जेको हिन वक़्तु शुरू थियण वारो आहे, सखर समेत तमामु डिस्ट्रिक्ट्स इन वक़्तु हिकिड़ो शेड्यूल जारी कयो आहे। उन शेड्यूल जे मुताबिक़ सभिनी कैंडिडेट्स खे हिन वक़्तु फिज़िकली अपीयरेंस जे लाइ घुरायो वियो। इन मां छा मुराद आहे? इन मां मुराद इहा आहे त जेका डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी हूंदी, उन जे साम्हूं कैंडिडेट्स पंहिंजा ओरिजिनल डॉक्यूमेंट्स खणी करे पेश थींदा ऐं उहा कमेटी मुकमिल उन जा डॉक्यूमेंट्स जेके ओरिजिनल डॉक्यूमेंट्स हूंदा उहे चेक कंदी। उन सां गॾोगॾु इहो बि फाइनल पिणु कयो वेंदो त इन कैंडिडेट जो ताल्लुक़ कहिड़े UC सां आहे। छो त तव्हांखे ख़बर आहे त जेकी PST ऐं JEST जॉब्स आहिनि, प्योरली UC बेस्ड जो जॉब आहिनि। इन जे करे इहे ॿ शयूं माना ज़रूरु उन में ॾिसंदा। हिकु त उन जा तमामु रिक्वायर्ड डॉक्यूमेंट्स कंप्लीट आहिनि या न ओरिजिनल फॉर्म में, ऐं ॿियो इहो त उन कैंडिडेट जो ताल्लुक़ कहिड़ी UC सां आहे। त हिन वक़्तु शेड्यूल जारी थी चुका आहिनि ऐं जीअं त तव्हांखे इहो बि मां ॿुधाईंदो हलां त जेकी कैंडिडेट्स हाणे डिस्ट्रिक्ट रिक्रूटमेंट डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी जे साम्हूं पेश थींदा, उन खां बाद में जेकी वैकेंसी उन UC में तालुके जे अंदरि जेतिरियूं UCयूं आहिनि, उन जे अंदरि जेकी रिक्रूटमेंट वैकेंसी आहे उहा शो कई वेंदी। ऐं उहा जेका मुंहिंजो ज़रियो आहे, जेका मुंहिंजा सोर्स आहिनि, उहे था ॿुधाइनि त जनवरी जे 15 तारीख़ ताईं JST जा ऑफर ऑर्डर जारी थी वेंदा ऐं उन खां बाद में जेको प्रोसीजर हूंदो आहे उहो इहो आहे त ऑफर ऑर्डर खां पोइ जेका फिटनेस सर्टिफिकेट आहे, पुलिस वेरिफिकेशन आहे, मेडिकल आहे, मुख़्तलिफ़ शयूं जेके तयारु कयूं वेंदियूं आहिनि गवर्नमेंट जे जॉब जे लाइ, उहे वरी ॿीहर रिक्वायर्ड कंदा, उन जी ज़रूरत पवंदी ऐं इन खां पोइ मार्च जे पहिरें हफ़्ते में जॉइनिंग ऑर्डर मिली वेंदा। त इन करे इंतज़ारु ढिघो थी चुको आहे, थोरो अञा वधीक सब्र करिणो आहे। इंशाअल्लाह सब्र जो फल मिठो हूंदो। तव्हां मार्च जे अंदरि इंशाअल्लाह पंहिंजे स्कूलनि में जॉइन कंदा ऐं नओं सेक्शन जेको ईंदो, इहा हतमी ॻाल्हि आहे त जेको नओं सेशन ईंदो इम्तिहाननि खां पोइ, जीअं नओं मरहलो अचे थो जून जुलाई या इन खां पहिरियां नओं सेशन अचे थो पियो, इन जे अंदरि अवां पंहिंजे स्कूल में इंशाअल्लाह मुंहिंजी दुआ अवां सां गॾु आहे, पढ़ाईंदा। थैंक यू।